अस्सलाम वालेकुम। मां आहियां आलिशा ताहिर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। अॼु असीं गैलेक्सीज़ ऐं उन्हनि जे टाइप्स जे बारे में पढ़ंदासीं। सभ खां पहिरियां असां इहो ॾिसंदासीं त गैलेक्सीज़ छा आहिनि। अ गैलेक्सी इज़ अ वेरी लार्ज ग्रुप ऑफ स्टार्स। सितारनि जे वॾे मेड़ खे असीं गैलेक्सी चवंदा आहियूं। हिकु गैलेक्सी जे अंदरि बिलियंस स्टार्स थी सघनि था। साइंटिस्ट गैलेक्सीज़ जा केतिरा ई क़िस्म ॿुधाया आहिनि, जंहिंमां अॼु असीं 3 मेन टाइप्स डिस्कस कंदासीं। सभ खां पहिरियां अची वञनि थियूं स्पाइरल गैलेक्सीज़। स्पाइरल गैलेक्सीज़ जे अंदरि बेसिकली हिकु सेंटर बुल्ज नाले हिकु जॻह हूंदी आहे, जेका उन जे सेंटर में हूंदी आहे। स्पाइरल गैलेक्सीज़ खे कुझु मुड़ियल ॿाहूं हूंदियूं आहिनि, जेके उन जे चौधारी रोटेट कंदियूं आहिनि। स्पाइरल गैलेक्सीज़ जे अंदरि वॾे तादाद में सितारनि सां गॾोगॾु डस्ट ऐं गैसिस मौजूदु हूंदियूं आहिनि। ऐं स्पाइरल गैलेक्सीज़ में 100 to 200 बिलियन स्टार्स हूंदा आहिनि। नंबर 2, इलिप्टिकल गैलेक्सीज़। इलिप्टिकल गैलेक्सीज़ ओवल शेप्ड हूंदियूं आहिनि ऐं इहे स्पाइरल गैलेक्सीज़ वांगुरु रोटेट नाहिनि कंदियूं। इलिप्टिकल गैलेक्सीज़ जे अंदरि घटि तादाद में डस्ट ऐं गैसिस मौजूदु हूंदा आहिनि ऐं इन्हनि जे अंदरि ट्रिलियंस स्टार्स मौजूदु हूंदा आहिनि। ज़्यादातर इलिप्टिकल गैलेक्सीज़ जे अंदरि नवां स्टार्स नाहिनि हूंदा। घणे क़दुरु उन में ओल्ड स्टार्स ई हूंदा आहिनि। नंबर 3 आहे इरेग्युलर गैलेक्सीज़। इन्हनि गैलेक्सीज़ खे कोई बि शेप नाहे हूंदो, यानी इन्हनि गैलेक्सीज़ जे अंदरि जेके स्टार्स मौजूदु हूंदा आहिनि उहे कंहिं बि शेप या साइज़ में नाहिनि हूंदा। इरेग्युलर गैलेक्सीज़ स्पाइरल गैलेक्सीज़ जे वेझो हूंदियूं आहिनि ऐं इरेग्युलर गैलेक्सीज़ तमामु नंढड़ियूं हूंदियूं आहिनि।